तव्हांखे आगाही ॾियूं अहम ख़बर आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे, पाणी जे ईंदड़ वहिकरनि जे नुक़सान खां बचण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त जोही ऐं ख़ैरपुर नाथन शाह जी हालत ख़राब आहे। पीपी जी पूरी क़यादत हिकु शइ ते पाण मॉनिटरिंग करे रही आहे। इमरान ख़ान जा माण्हू बोर्ड जी सूरत हाल ते कूड़ियूं ख़बरूं हलाए रहिया आहिनि। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे, सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु कलाक में अरबे रुपया मुल्क लाइ इमदाद वरिती। माण्हुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए पैसा मिली रहिया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं कयूं आहिनि, जंहिंजो चवणु आहे त पीपी जी पूरी क़यादत हिकु शइ ते पाण मॉनिटरिंग करे रही आहे।